अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदव, खैरियत सां हूंदव। जीअं त अॼु तव्हांजे लाइ शमन अली मलंग शमन अली जो एल्बम आहे 825। हिन ते तारीख़ लिखण जी का बि ज़रूरत कोन्हे का। ही 90 लिखियलु आहे, 1990 में रिलीज़ आहे ऐं हिन में 8 क़सीदा आहिनि मौलाए शान जा, जंहिंमें ही ॿिए तरफ़ में शाइर गोहर गदाई शमन अली सां बीठो आहे ऐं कुझु क़सीदा मां सञा थो रीड कराए थो। ऐं हिन में 8 ई क़सीदा आहिनि, 8 ई ज़बरदस्त आहिनि। शायदि थी सघे तव्हां ॿुधा बि हुजनि या न बि ॿुधा हुजनि, पर आउं तव्हांखे सभु ॿुधाईंदुसि। ऐं क़सीदनि खां अवल तव्हांखे ॿुधायां त मां तव्हां कमेंट्स कया हुआ त मुख़्तियार सीधी जा नुंहंनि जा तव्हां रखो, पर मुख़्तियार सीधी जा असां वटि मौजूदु न आहिनि, इन करे माज़रत आहे। जेकॾहिं उहे मौजूदु हुजनि हा त उहे रखूं हा बिल्कुलु। हाणे शमन अली मीराली जो ही क़सीदनि जो वॉल्यूम 825 1990 में आयल आहे। ऐं हिन जो पहिरियों नुंहुं आहे, आहिनि हैदर जे हुबदारनि खे गाज़ीअ जूं दुआऊं, गाज़ी अब्बास दुआऊं। हूं बि असां ते आहिनि अलमनि जूं छाऊं। उनखां पोइ आहे पढ़ो पढ़ो नारा पंज पीर अलीअ जा, सभई त मोमिन आहियूं, ॿिया कंहिं जा न आहियूं। पाण हुसैनी आहियूं, कंहिं गैर जा न आहियूं। उनखां पोइ आहे क़सीदो आहे हण मौला अलीअ जो नारो, हण मौला। उनखां पोइ चोथों क़सीदो आहे हैदर नबी जी आहे जिंद जान, कीअं न तंहिंखे रहनुमा चवां। हैदर नबी जी आहे जिंद जान। हिन जो आख़िरी आख़िर में अथव गोहर बुरड़ो चए थो नाज़ सां, कीअं न तंहिंखे रहनुमा चवां। उनखां पोइ ॿिए पासे में पहिरियों इहो क़सीदो आहे अली कर अली जैसी दम अथी दम, जैसी दम अथी दम। इहो ई विर्द मोमिन ईंदुई क़बर में ई कम, अली कर अली जैसी दम अथी दम, जैसी दम अथी दम। उनखां पोइ ॿियो क़सीदो आहे सैयदनि जो ही सुल्तान, हैदर मुंहिंजी जिंद जाना, फरमायो नबी। उनखां पोइ तमामु बहितरीनु शाइरी आहे गोहर गदाई जी। दीन पंज तन, ईमान पंज तन, दीन पंज तन, ईमान पंज तन, इनामा जी आयत जो उनवान पंज तन है, दीन पंज तन। उनखां पोइ आहे काबे अंदरा थी विलादत हैदरनि जे पीर जी। उनखां पोइ माना हले थो क़सीदो काबे विलादत मस्जिद शहादत, मुश्किल खुशा जो शानवा, इमरान जो लाल सुल्तानवा, इमरान जो लाल सुल्तानवा। काबे विलादत मस्जिद शहादत, मुश्किल खुशा जो शानवा, इमरान जो लाल सुल्तानवा। ऐं हिन कंपनी में शमन अली मीराली जा एल्बम 4 अवेलेबल आहिनि। पहिरियों एल्बम असां वटि आहे जेको आहे वॉल्यूम 40 आहे, जेको 85-84 जे लॻभॻि रिलीज़ थियलु आहे। उनखां पोइ 315 जेको 1999 में रिलीज़ आहे। उनखां पोइ 560 वॉल्यूम 90 में, 825 वॉल्यूम 90 में। इहे एल्बम असां वटि अवेलेबल आहिनि। ऐं हिन कंपनी में थी सघे थो अञा हिकु अधु ॿियो बि एल्बम हुजे, पर असांजे साम्हूं न आयो आहे। बहरहाल तव्हांखे हीउ एल्बम कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा, ऐं लाइक बि कंदा, दोस्तनि ताईं शेयर कंदा दोस्तो।
ठीकु आहे।